वेलकम साला पर इंसाइक्लोपीडिया। हाणे पाण प्रॉब्लम कंदासीं 4.6 मतलब चौथे चैप्टर जो 6 प्रॉब्लम। हिनमें छा थो चए त हिकु ख़ाली ट्रक जो वज़न घणो 4000 न्यूटन। ही पाण लिखंदा हलो। ट्रक जो वज़न घणो आहे, फर्ज़ कयो 1 ई था वठूं हिनखे, त 4000 न्यूटन वेट अथसि। हिन जो इंजन 1 मीटर फी सेकेंड जी 1 मीटर फी सेकेंड जी तेज़ी पैदा करे सघे थो। घणी तेज़ी पैदा करे सघे थो, हिन खे पाण A1 था वठूं। 1 मीटर फी सेकेंड मतलब 1 मीटर स्क्वायर जी तेज़ी पैदा करे सघे थो। हाणे अॻे छा थो चए, जेकॾहिं ट्रक में 2000 न्यूटन जो लोड विधो वञे त पोइ ॿुधायो त इंजन वधि में वधि केतिरी तेज़ी पैदा करे सघे थो। लोड घणो, लोड फर्ज़ को L आहे, त घणो आहे 2000 न्यूटन। हिन खे पाण W वठूं, M त सही नथो लॻे, मास W न्यूटन। ऐं मालूम छा करिणो आहे, A2 मतलब ॿीहर हू केतिरी एक्सेलरेशन केतिरी तेज़ी पैदा करे सघे थो। सही आहे। हाणे हिकु आम फेम ॻाल्हि आहे, मतलब हर को सम्झी सघे थो त पहिरियों हुनजो वेट छा हुयो, वज़न घणो हुयो, 4000 न्यूटन हुयो। त पोइ लोड विझूं था हुन ते, त मतलब हू बि हुन में एड थींदो नी ओवरऑल वेट, मतलब पाण WT करे वठो। ओवरऑल वेट घणो थींदो हुनजो, लोड समेत ट्रक जो वेट घणो थींदो, हू थींदो पाण वटि 4000 प्लस में 2000, त घणा थिया 6000 न्यूटन ओवरऑल वेट थींदो ट्रक जो। ऐं ॿियूं शयूं पाण खे मिलियल आहिनि। हाणे पाण ही छाजे थ्रू करे सघूं था, ही पाण प्रोपोर्शन जे थ्रू करे सघूं था, इनवर्स प्रोपोर्शनल जे। कीअं, छो जो जॾहिं वेट वधे थो त एक्सेलरेशन जेकी आहे तेज़ी त उहो घटि थींदी नी, हिन करे इनवर्स रिलेशन आहे। त पाण हिन खे हुन जे थ्रू कयूं था। पहिरियों हिते पाण लिखी वठूं वेट W, ऐं हिन साइड लिखी वठूं एक्सेलरेशन। हाणे शुरू में छा हुयो, 4000 न्यूटन हुयो, ही 4000 न्यूटन, ऐं तंहिं महिल एक्सेलरेशन घणी हुई, 1 हुई। हाणे जॾहिं 6000 न्यूटन थी वियो आहे, त हाणे ही A जेको आहे हिन खे पाण X था करे वठूं, ही घणो थींदो। ठीकु आहे। हिननि जे विच में इनवर्स रिलेशन आहे, मतलब वेट जेको आहे, वेट छा थो थिए, वधे थो नी, त ही तीर मथे, ऐं एक्सेलरेशन घटि थींदी त ही हेठि। हाणे हिन खे लिखी वठूं, जाना तीर शुरू थिए थो हू पहिरियों लिखबो आहे 6000 ऐं ही 4000। ठीकु आहे। ही छाजे बराबर थींदा, बराबर थींदा ही जाना तीर शुरू थिए थो हू पहिरियों लिखी वठूं, ही X। ही साइडनि वारा साइडनि सां वारा थी विया, ऐं विचां जेका वस्ता आहिनि हू पाण में थी विया। ही घणो थियो 6000 X, ऐं ही पाण में ज़रब थिया त घणा थिया, 1 खे ज़रब कयोसीं 4000 सां, त ही 4000 ई थियो। हाणे पाण खे X मालूम करिणो आहे, जेको हक़ीक़त में एक्सेलरेशन आहे। त ही जेका 6000 हेॾे ज़रब था थियनि, हिन साइड वञी छा थींदा, वंड थी वेंदा। 4000 खे वंड कंदासीं पाण 6000 सां, 6000 सां जवाब पाण वटि ईंदो 0.66 मीटर पर सेकेंड स्क्वायर। मतलब X छाजे बराबर, X बराबर आहे A जे, जेको ही पाण A2 मालूम करिणो हुयो, त 0.66 मीटर पर सेकेंड स्क्वायर, इहो ई पंहिंजो जवाब आहे। ठीकु आहे। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।